छा तव्हां बिरयानी खाइण पसंद कंदा आहियो? तव्हांखे बिरयानी जी हिकु प्लेट केतिरनि पैसनि में मिले थी? 250 या 300 में? पर छा तव्हांखे ख़बर आहे त जेका बिरयानी अव्हां वॾे शौक़ सां खाई मज़ा वठंदा आहियो, उन चांवरनि खे पोखींदड़ हारी अॼुकल्ह सॼी सिंध, ख़ासि तौर ते उत्तरनि ज़िलनि में सरापा एहतिजाज बणियल आहे त उन्हनि खे सारियुनि जो मुनासिब अघु नथो मिले जेको हुननि जो हक़ आहे। सिंध में जारी एहतिजाज कंदड़ जो मुतालबो आहे त कणक, कमद ऐं कपह वांगुरु सारियुनि जो अघु मुक़ररु करे हारियुनि सां इंसाफ़ कयो वञे। पर सवाल इहो आहे त कणक, कमद ऐं कपह जा अघु मुक़ररु कंदड़ हुकूमत सारियुनि जो अघु छो नथी मुक़ररु करे? इन सॼे अमल में केतिरा ई अवामिल शामिल आहिनि, जंहिंमें हुकूमत, एजेंट माफ़िया ऐं राइस मिलर। जेकॾहिं हुकूमत रेट मुक़ररु करे बि थी त पोइ बि माफ़िया एतिरी ताक़तवर आहे जो उन्हनि क़ीमतुनि ते अमल थियणु नामुमकिन बणिजी वेंदो आहे ऐं पंहिंजी मर्ज़ी जा रेट मुक़ररु करे आबादगारनि जे मुतालबनि ऐं एहतिजाजनि खे नज़रअंदाज़ कयो वेंदो आहे। उनखां पोइ वरी वारो ईंदो आहे एजेंट जो, जेको हुकूमत जे मिलियल रेट खे पूरी तरह नज़रअंदाज़ कंदा आहिनि ऐं रही सही कसर पूरी करे छॾींदा आहिनि। हिकु पासे आबादगारनि खे DAP, यूरिया ऐं ॿियूं ज़रई दवायूं महांगियूं ॾिनियूं थियूं वञनि, त ॿिए पासे आबादगारनि खां घटि रेट ते उपत वरिती पई वञे। कंबर शहदाद कोट ज़िले में हिन साल 4 लख एकड़ एराज़ी ते थियल सारियुनि जे फसल जा राइस मिलर जे वापारियुनि तरफ़ां अघु घटि ॾियण करे आबादगार ऐं हारी सख़्त परेशान आहिनि। आबादगारनि मूजिब ज़िले अंदरि घणे भाङे एरी 6 हाइब्रिड ऐं एरी 9, जंहिंखे बासमती चइबो आहे, सारियुनि जी पैदावार थी आहे। 55 मणनि जी उपत ॾींदड़ फ़ी एकड़ पैदावार ते 1 लख रुपयनि ताईं ख़र्च आयो आहे। अघु घटि हुअण करे बचत थियणु मुश्किल बणिजी वई आहे। आबादगारनि मूजिब एरी 6 ऐं हाइब्रिड सारियुनि जे फ़ी मण जो अघु 2000 रुपयनि खां 2100 रुपया ऐं एरी 9 जो अघु 2800 रुपयनि खां 3000 ताईं मिली रहियो आहे। जॾहिं त अघु घटि में घटि एरी 6 ऐं हाइब्रिड सारियुनि जो 4000 रुपया ऐं एरी 9 जो 5000 रुपया ॾिनो वञे। होॾां राइस मिलर्स जे अॻुवाणनि जो मौक़िफ़ आहे त आलमी मार्केट में हिन वक़्तु चांवरनि जा अघु घटि हुअण करे सारियुनि जा अघु बि लथल आहिनि। जॾहिं आलमी मार्केट जा अघु वधंदा त असां बि सारियुनि जा अघु वधाईंदासीं। हाणे सवाल इहो आहे त जेकॾहिं आबादगारनि खे सारियुनि जो अघु घटि ॾिनो पियो वञे त छा आम माण्हू खे चांवर सस्ता मिलनि था? दुकानदारनि खां मिलंदड़ चांवर ऐं चांवरनि जे अटे जा अघु ॻरा आहिनि। एरी 6 चांवरनि जो फ़ी मण 4000 रुपया ऐं एरी 9 चांवरनि जो फ़ी मण 5000 रुपया। सुपर चांवर ऐं पंजाब खां ईंदड़ काइनात चांवरनि जे फ़ी मण जी क़ीमत 6000 रुपया आहे, जॾहिं त चांवरनि जे अटे जो फ़ी मण बि 4000 रुपया विकिरो थी रहियो आहे। जंहिंजो मतिलबु इहो आहे त ॿिन्ही पासनि खां माफ़िया ऐं ताक़तवर पंहिंजा घर भरण में पूरा आहिनि, जॾहिं त हुकूमत बि मुकमल तौर ते बेवस नज़र पई अचे, जेका न आबादगारनि खे थींदड़ नुक़सान खां उन्हनि खे बचाए सघे थी ऐं न वरी आम माण्हू खे घटि क़ीमत ते चांवर ॾियण में कामयाब थी सघी आहे।